नाला त सभिनी जा वली नोट वठी छॾिया सही जेके वेठा आहियो मला बरादरी आहे या बच्चा आहियो या लाखा आहियो या मेमण या जेके बि आहियो या जेके मूंसां सभु गॾिया आहियो सभई अस्सलाम वालेकुम जी साईं जमी लॻा पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीउ ख़ैबर जेको आहे सो जेको जॾहिं खां मूंखे जहिड़ो 2 साल खनि थी विया आहिनि अचणु वञणु उहो त पुराणो हिकु ॿिए अचणु वञणु आहे पर सियासी तरह अचणु वञणु उनखे हीअ जेका लोकल बॉडी इलेक्शन थी उन खां शुरू थिया थी त उन टाइम ते पाण एतिरा पाण में गहरा न हुआसीं जे पाण में गहरा हुजो आहे त चेयरमैन तव्हां थियो वेठा आहियो तो हींअर इनशाला इलेक्शन आहे तव्हां बि इलाही हिन बचे साहब बि इलाही ॻाल्हायो आहे ऐं वरी बि इहा वधारे कयां थो त वोट ॿई साईं जमी दॿाया जिथे मूंखे साईं जमी दॿा हुकुम कंदो उते असीं वोट पहिरियों वोट त आहे MLA ते साईं जमी दॿायो सही ॿियो वोट MP वारो आहे साईं जमी दॿायो पोइ साईं जमी दॿा जिथे मूंखे चवंदो ममता जा ही वोट उते ॾियार ऐं वोट सही हुकुम खे खपे साईं जमी दॿायो सही सिधी ॻाल्हि आहे कहिड़ो नेट बि छा आहे उहा मूंखे का ख़बर कान्हे का मुंहिंजो सिधो सॼो राब्तो मुंहिंजो उथणु विहणु या कोऑर्डिनेटर जेको आहे साईं जमी दॿायो आहे हिते हुकुम हलंदो साईं जमी दॿायो सही ॻाल्हि उन करे वोट ॿई हिकिड़ो MLA जो आहे ॿियो MP जो आहे साईं जमी दॿाए वोट ॾींदासीं ॿियो साईं जमी दॿाए चवण ते वोट ॾींदासीं मूंखे हुकुम जॾहिं मिलंदो तॾहिं आउं तव्हां ॿुधाईंदो बाबा पाण खां हेॾा वोट सही या मूं वधारे करे छॾी आहे सही बचा ॿुधई सही ॿुधो रही ॻाल्हि कम कारूं थोरे टाइम में जीअं तव्हां पाण चओ था वार्ड नंबर 1 2 3 इन पाण भला जेको पेवर सिस्टम ॾिनो आहे लाज़मी कुझु गलियूं ठही वियूं आहिनि ॿियो इनशाला हाणे हुई इलेक्शन बाक़ी जी 15-16 ॾींहं बचा इलेक्शन में इनशाला जेके तव्हांजा मसइला हूंदा उहे हल कंदासीं ऐं आउं तरजीह उन्हनि खे ॾींदुसि जेके मूंसां गॾु हींअर हलनि पिया पहिरीं उहे आहिनि जेके मूंसां गॾु हींअर हलनि पिया मूंखे वक़्तु ते इहे कोन्हे हाणे हिकिड़ा नवां माण्हू अची विया अब असांखे न उनखे चवनि 5 साल तव्हां सां कमु कयो ऐं आउं इहो बि तव्हांखे चवां थो त तव्हां पाण सभु हिकिड़ी शइ हुजो पाण हिकिड़ी शइ हुजो न तव्हां टाउन कमेटी में हारायो छा आहे कोसे हारायो 13 वोटनि ते भला हारियो आहे पंहिंजो 55 इहा हार कान्हे तव्हांजी जीत आहे होॾां ख़ुदि पाणी सीटूं हेॾां तव्हां आज़ादु हुआ इनशाला ताला हींअर पाणी 3 सीटूं खणंदासीं टाउन कमेटी जो चेयरमैन ही तव्हां मां थींदो तव्हां हिकिड़ी शइ हुजो पाण में ॿधी कयो तव्हां पाण न टुटो 2 त 12 पाण में गॾे त पाण कंहिंजी परवाही कान्हे पाण सां अलाह सां गॾु आहे साईं जमी दॿा पाण सां गॾु आहे बाक़ी 8 तारीख़ ते इनशाला वोट जो आहे वोट साईं जमी दॿायो आहे पहिरियों वोट साईं जमी दॿायो आहे ॿियो वोट साईं जमी दॿायो आहे पोइ जेको हुकुम थींदो पाण उहो ई कंदासीं ॿियो कंहिं चवणु पाण न मञींदासीं ऐं खुलियो तव्हां सिधी ॻाल्हि ॿुधाइजो हा सही सिधी ॻाल्हि आहे हा भाई रही ॻाल्हि त कंहिंखे चवण में न अचो इनशाला आउं कोशिशि कंदो आहियां साईं जमी दॿाए प्रोग्राम हिते ख़ैबर रखाई तव्हां सभु गॾिजी चवंदा हर ॻाल्हि में पाण कंदा आहियूं चाहे जेके मसइला हुजनि अॼु निगरान सेटअप हले पियो 15 ॾींहं पोइ ख़तमु थी वेंदो हुकूमत पीपल्स पार्टी ठही वेंदी हली पोइ फुल फ्लेज तव्हां हूंदा भले को पुलिस जो मसइलो हुजे हुजे या कंहिंजो बि हुजे जीअं तव्हां चवंदा हर शइ तव्हां जी थींदी नाजाइज़ कंहिंसां कोन थींदी नाजाइज़ कमु कंहिंजो कोन थींदो जाइज़ कमु तव्हां सभिनी जो थींदो हर ॻाल्हि में वठण कंदा भाई वोट जेके आहिनि से साईं जमी दॿाया अस्सलाम वालेकुम बचे खोले तो बता रहे हो ना खुली हो बता के क्या वो जान नहीं बोला